जी नासी नवा ख्याल रखंदासीं। महांगाई जे मारियल अवाम मथां निगरान हुकूमत पेट्रोल जो बम किराए वरितो आहे, जंहिं सबबि अवाम सख़्तु परेशान थी वियो आहे। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे कराची मां धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर इमदाद सुमरा। जी इमदाद, अपडेट कजो। जी बिल्कुल नाज़रीन, जॾहिं त निगरान हुकूमत पारां हिकु भेरो ॿीहर पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़े खां पोइ पेट्रोल जेको आहे क़ीमतूं जेको उहे महांगियूं थी वियूं, जॾहिं त हिन वक़्तु आवाम जेको आहे उहा परेशान थी वियो। असांजो कैमरामैन शहज़ाद सलीम अव्हांखे उहे मंज़र ॾेखारियो। असां हिन वक़्तु पेट्रोल पंप ते पिणु मौजूदु आहियूं, जेकी आवाम जेकी उहे हिन वक़्तु पेट्रोल जेकी उहे पिणु भराए रहिया आहिनि। जॾहिं त असां पेट्रोल जेकी भराईंदड़ जेकी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं पेट्रोल जे हवाले सां त उनजो कहिड़ो मौक़ुफ़ आहे। सर, पेट्रोल महांगो थी वियो आहे, छा चवणु चाहींदो? सर, पेट्रोल महांगो थी वियो आहे, इहो हुकूमत जेको आहे कयो आहे। हाणे हुनखे माण्हू छा करे सघे थो। इलाही जेको आहे हुकूमत खे थियणु खपे त पेट्रोल खे घटि करे। मसाइल त जाम आहिनि, ग़रीब माण्हू तौरु पेट्रोल भराए नथो सघे। वरी मुश्किलात सां जेको आहे हिकिड़ो कारोबार कोन्हे को, ऐं ॿियो मसइलो माण्हू किथां खाए, घर किथां हलाए, ग़रीब माण्हू छा करे। इन करे असां बि जेको आहे वकीलनि जेको आहे स्ट्राइकूं कयूं, टियों ॾींहुं बि स्ट्राइक हुई, सिर्फ़ु महांगाई जे ख़िलाफ़ु स्ट्राइक कयूं। पर हुकूमत खे का माना जूं बि नथी पहुचे त बाबा असां हेॾी महांगाई कई आहे, छो कई आहे, छाजे लाइ करे कई आहे। भैया IMF की हुकूमत चल रही है, ये इनकी हुकूमत नहीं है। जो वो IMF कह रहे हैं गरीब का तो जो है ना जीना मुहाल हो गया है, गरीब नहीं जी सकता। इन लोगों को जो है ना अपने कानों से अपने से सुना है मौत मांग रहे हैं। ये सब अज़ाब इलाही है और कुछ नहीं है। निगरान हुकूमत या इससे पहले जो हुकूमत मौजूद थी शहबाज शरीफ साहब की, उन्होंने इस मुल्क को IMF के हवाले कर दिया है। उनसे दरख्वास्त है कि बराए मेहरबानी IMF के चुंगल से हमको हमारी जान छुड़ाएं, इसलिए कि जो कौमें खुददार नहीं होती, अपने पैरों पे खड़ी नहीं होती, तो दूसरी अक़वाम आलम उनको इस तरह परेशान करती हैं। आवाम बहुत परेशान है महंगाई के हाथों। अब ये पेट्रोल जो बढ़ा है, इससे तमाम चीज़ों पे प्राइस बढ़ेंगे और लोग ज़्यादा बहुत परेशान होंगे। कराची में हिन वक़्तु जेको आहे पेट्रोल महांगो थियण खां पोइ हिन वक़्तु कराची जे केतिरनि ई इलाइक़नि में जेको आहे आवाम जेको आहे उहा पिणु घटि नज़र अची रही आहे। जी।